दादा छा नालो आहे तव्हांजो? मोहम्मद हफ़ीज़। मोहम्मद हफ़ीज़ किथे वेठा आहियो? मोहम्मद पंजल। पंजल। तव्हां प्यार जो प्रणव कयो आहे? जी साईं। पसंदि जी शादी पसंद साईं। कहिड़ी अदालत में कई आहे? गंबट। गंबट जी अदालत में कई आहे। तव्हां भला ज़बरदस्ती त को न कयो आहे इहो निकाह वग़ैरह, माना राज़ ख़ुशी सां कयो आहे? राज़ ख़ुशी आहे। टिनि कपिड़नि में कयो अथव? हा। तव्हांखे को SSP खैरपुर खां तोहफ़िज़ वग़ैरह हा। घुरिजे? तव्हांजो छा नालो आहे? असांजो सकीना नालो आहे। सकीना। हाणे तव्हां इहो ॿुधाइजो त हे जेको तव्हां माना हिकिड़ी शादी कई आहे, माना मोहबत जी शादी कई आहे, कोर्ट जी शादी कई आहे, असुल छा हक़ीक़त आहे? छा जी छा? असुल इहा हक़ीक़त आहे, मुंहिंजो मुड़ुसु मवाली आहे, कमाए करे न पियो, तंहिंजे करे ॿार नंढड़ा, पालण वारो केरु कोन हुयो, ॿाहिरि न केरु बि न पियो सहारो ॾिए, तंहिंजे करे कई आहे। माना उनखे घणो टाइम थियो आहे तव्हांजे अॻोणे मुड़ुस खे? उन 6 महीना थी हाणे हुन तलाक ॾेई छॾियो आहे। 6 महीना थी विया हुन तव्हांखे तलाक ॾिनी आहे? हा। तव्हांखे घणा ॿार हुया हुन मां? हुन मां 5 ॿार आहिनि। 5 ॿार? हा, ॿ छोकिरियूं शादी थी वियूं आहिनि, 3 नंढड़ा आहिनि। उहे तव्हां सां हिन वक़्तु गॾु आहिनि? हा, उहे हिकिड़ो घर छॾे आई आहियां, 2 गॾु आहिनि। 2 गॾु आहिनि। ऐं उन खां पोइ माना तव्हां इहा सॼी गुरबत ॾिसी करे तव्हां हीउ फ़ैसिलो, ज़िंदगी जो फ़ैसिलो पोइ कयो? हा, तंहिंजे करे कयोसीं, कमाइण वारो केरु न हुयो, ॿार नंढड़ा आहिनि।